मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ बंदनि कल्याण बंद, हाला पुराणो बंद, भाणोट बंद वटि सिंधू दरिया जे पाणी जी लेवल में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जीअं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मटियारी ज़िले जे यूनियन काउंसिल फ़क़ीर नोथियाणी जे ॻोठु मोहम्मद साले चवाण में मोहम्मद अली चवाण जे घर जी छित धमाके सां किरण सबबि 5 खां वधीक ॿार ज़ख़्मी थियण ऐं काज़ियाबाद कॉलोनीअ जे बरसाति मुतासिरनि जी सार न लहण जूं मीडिया में ख़बरूं अचण बैदि ज़िले इंतिज़ामिया हरकत में अची वई आहे ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान राशिद जे हिदायतुनि ते ऐं AC मटियारी अब्दुल अहमद सोहो जे हुकुम ते तपेदार गुलाम नबी ख़ासकेली यूनियन काउंसिल फ़क़ीर नोथियाणी जे सेक्रेटरी गुलाम मुर्तज़ा शोरो पंहिंजे अमले समेत काज़ियाबाद कॉलोनी खंडू रोड स्टाफ ॻोठु मोहम्मद साले चवाण पहुची विया आहिनि। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तपेदार गुलाम नबी ख़ासकेली ऐं UC सेक्रेटरी गुलाम मुर्तज़ा शोरो ॻोठु मोहम्मद साले चवाण ऐं काज़ियाबाद कॉलोनीअ में किरियल घरनि जी सर्वे कई ऐं बरसाति मुतासिर थियल माण्हुनि ऐं ज़ख़्मी थियल ॿारनि जे वारसनि सां मुलाक़ात कोन कई। महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।